अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, मीरपुर बठोरो में बासरन पारां ॻोठ मां लॾाइण जी कोशिश ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। मीरपुर बठोरो लॻ ॻोठ भारो खान ज़हूर जे रहवासी सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब मीरपुर बठोरो में कादिर बख्श ज़हूर, हैदर पाराबी, सत्तार ज़हूर जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॼाणायो आहे त संदन ॻोठ क़दीमी आहे, जंहिं ते हू अबनि ॾाॾनि खां वठी रहाइश पज़ीर आहिनि ऐं संदन ॻोठ जी ज़मीन आसाइश तौरु मंज़ूर थियल आहे, जंहिं ते गुज़िरियल कुझु अरसे खां हिकु बाअसर रेवेन्यू अमलदारनि सां मिली भगत करे ॻोठ जी ज़मीन जा कूड़ा कागज़ ठाराए खेनि बेदख़ल करण जी कोशिश करे रहियो आहे। हुननि चयो त अहिड़े अमल ख़िलाफ़ लाॻापियल अमलदारनि खे पिणु शिकायतूं कयूं आहिनि, लेकिन बाअसर पारां ॻोठ ख़ाली कराइण लाइ धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॻोठ जी ज़मीन जा कूड़ा कागज़ ठाराए बाअसरनि ऐं रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।